हिंदी सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीव जी फिक्स चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जी त अॼु असांजो लेक्चर नंबर 13 आहे, जंहिंमें इंतहाई अहम मौज़ू आगा सलीम साहब उनजी ज़िंदगी जे बारे में ऐं उनजूं जेके इल्मी अदबी ख़िदमतूं आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। ऐं उन खां अलावा सिंधी ग्रामर जो जेको ज़र्फ़ आहे उन जे बारे में पढ़ंदासीं त ज़र्फ़ छा खे चइबो आहे, ऐं नावल सिंधी अदब जी सिर्फ़ नावल छा खे चइबो आहे उन जे बारे में असीं सिखंदासीं। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। आगा सलीम जो असल नालो जेको आहे उहो ख़ालिद सलीम आहे। पेपर में जेको अची सघे थो त आगा सलीम जो असल नालो छा आहे, त आगा सलीम जो जेको असल नालो आहे उहो ख़ालिद सलीम आहे। आगा सलीम जे वालिद जो नालो अब्दुल करीम ख़ान आहे। आगा सलीम जे वालिद साहब जो नालो छा आहे, अब्दुल करीम ख़ान आहे। आगा सलीम 7 अप्रैल 1935 ईस्वीअ ते शिकारपुर में ॼाओ। आगा सलीम कॾहिं ॼाओ? 7 अप्रैल 1935 ईस्वी ते ॼाओ। किथे ॼाओ? शिकारपुर में ॼाओ। आगा सलीम सिंधी अदब में कहाणीकार, नावल निगार, नाटक नवीस, शाइर ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे जो पारखू हो। सिंधी अदब में संदसि कहिड़ी सुञाणप आहे? उहो हिकिड़ो बहितरीनु कहाणीकार बि हो ऐं नावल निगार बि हो, नाटक नवीस बि हो, शाइर बि हो। त उनखां अलावा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे जो पारखू बि हो ऐं उनखां अलावा तर्जुमे निगार बि हो। आगा सलीम हिकु बहितरीनु नावल निगार हो ऐं संदसि सिंधी अदब में लिखियल जेके अहम या मशहूरु नावल आहिनि उहे ई आहिनि: अणपूरो इंसान, ऊंधा धरती रोशन हथ, हामा ओस्त धरती रोशन आहे संदसि मशहूरु नावलनि में शुमार थियनि था। हामा ओस्त उहो नावल आहे जेको सूफ़ीज़म ते जेको आहे लिखियो वियो आहे, जंहिंमें शहीद शाह इनायत जो किस्सो अचे थो ऐं हिन जो जेको प्लाट आहे उहो बि तमामु वसी आहे। ऐं आगा सलीम जी इहा बि ॻाल्हि आहे त आगा सलीम शऊर जे वहकिरे तहत जेको आहे उहो लिखंदो, या संदसि लिखणी में शऊर जो वहकिरो समायल हो। आगा सलीम जे शहरी मजमूअनि जो नालो पण छण ऐं चंड आहे, या पन छण ऐं चंड आहे। आगा सलीम जे शहरी मजमूए जो नालो कहिड़ो आहे? पन छण ऐं चंड आहे। संदसि कहाणियुनि जो मशहूरु मजमूए जो नालो चंड जा तमन्नाई आहे। चंड जा तमन्नाई संदसि कहाणियुनि जो मशहूरु मजमूओ आहे ऐं पंछण ऐं चंड शहरी मजमूओ आहे। संदसि स्टेज नाटक में मशहूरु नाटक गुल छिनू गिरनार जो आहे। संदसि स्टेज नाटक में कहिड़ो मशहूरु नाटक आहे? गुल छिनो गिरनार जो आहे। आगा सलीम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बाबति लिखण खां सवाइ शाह जे रिसाले जो उर्दू ऐं अंग्रेज़ी में पिणु तर्जुमो कयो। शाह अब्दुल लतीफ़ जो अंग्रेज़ी ॿोली में तर्जुमो कयो, संदसि शाइरी जो अंग्रेज़ी ॿोली में तर्जुमो कयो ऐं उनखां अलावा उर्दू ॿोली में बि तर्जुमो कयो। ऐं मशहूरु शाइर बाबा फ़रीद जा दुआ बि जेको आहे आगा सलीम साहब तर्जुमो कया। इहो बि इंतहाई अहम पॉइंट आहे, अहम नुक़्तो आहे तव्हांजे लाइ त आगा सलीम जेको आहे कंहिंजा दुआ तर्जुमो कया, त शाइर बाबा फ़रीद जा जेके दुआ आहिनि उहे आगा सलीम साहब तर्जुमो कया। आगा सलीम साहब जी वफ़ात 12 अप्रैल 2016 ईस्वी ते थी। संदसि वफ़ात कॾहिं थी? 12 अप्रैल 2016 ईस्वी ते थी। संदसि क़बर शाह अब्दुल लतीफ़ जे मक़बरे जे ॾखण में तिमर फ़क़ीर जी मज़ार जे साम्हूं आहे। संदसि मज़ार किथे आहे? शाह लतीफ़ जे मक़बरे जे भरिसां आहे, संदसि क़बर ठहियल आहे। त ही सिंध जो उहो मशहूरु शाइर ऐं अदीब आहे जंहिंजी क़बर बि जेको आहे उहो शाह लतीफ़ जे मक़बरे जे भरिसां आहे। त हाणे ॾिसंदासीं हर्फ़ जुमिलो। ग्रामर में हर्फ़ जुमिलो छा खे चइबो आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके ॿिनि लफ़्ज़नि, ॿिनि जुमिलनि या जुमिले जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि त उनखे सिंधी व्याकरण मूजिबि जेको आहे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु बाग़ में गुलाब ऐं चंबेली जा गुल आहिनि। हाणे हिन में ऐं तव्हां ॾिसो, ऐं जेको आहे ॿ जुमिला जेके आहिनि, हिकिड़ो बाग़ में गुलाब ऐं ॿियो चंबेली जा गुल आहिनि, इन्हनि ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे पियो त असीं चवंदासीं त ही ऐं जेको आहे उहो हर्फ़ जुमिलो आहे। जेकॾहिं महिनत कंदे त पास थींदे, हाणे हिते त जेको आहे ॿिनि जुमिलनि खे ॻंढे पियो, त अहिड़ी रीति त, पर, या, जेतोणीक, ऐं ॿिया जेके बि अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके ॿिनि जुमिलनि, ॿिनि लफ़्ज़नि या जुमिलनि जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाइनि त उनखे असीं चवंदासीं त हीअ हर्फ़ जुमिलो आहिनि। नावल। अच्छा, नावल लफ़्ज़ अतालवी ॿोली जो लफ़्ज़ आहे। नावल कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? अतालवी ॿोली जो लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे नई या अजीब शइ। जंहिंजी माना कहिड़ी आहे? नई या अजीब शइ।
अदबी लिहाज़ खां नावल नसर जी उहा कहाणी आहे जेका अफ़साने खां वसी हुजे, मतिलबु त अफ़साने खां डिघी हूंदी आहे, जंहिंमें मक़सद रखी पूरी ज़िंदगी जो हक़ीक़ी नक्श चिटियो वेंदो आहे। मतिलबु त नावल वसी मौज़ू ते लिखियो वेंदो आहे, उनजी जेका डेग हूंदी आहे उहा वसी हूंदी आहे, उनमें काफ़ी किरदार, काफ़ी कहाणियूं शामिल हूंदियूं आहिनि ऐं ज़िंदगी जो पूरो अक्स समायल हूंदो आहे, त उनखे असीं चवंदासीं त ही नावल आहे ऐं अफ़साने खां हू वधीक या वॾो हूंदो आहे। नावल जो कैनवास कहाणी खां वधीक या वॾो हूंदो आहे, त उनखे असीं नावल चवंदा आहियूं। मूंखे उमेद आहे त ही लेक्चर अव्हां जे लाइ मददगार साबित थींदो जेकॾहिं तव्हां हिन चैनल खे लाइक सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त टेस्ट जी तयारी कनि पिया या सिंधी अदब सां चाह रखनि था, त तव्हांजी महिरबानी थींदी। इंशाअल्लाह ईंदड़ लेक्चर में वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। सिंध सलामत, साथ सलामत।